हिते मां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम भरिसां 14 ॾींहं अॻु लावारिस हालत में ॿार जो लाश हथ अचण वारो मामलो, जंहिंमें मिलत गार्डन जे रहवासी बारड़े अमान जो कातिल संदसि पीउ आमिर अहमद निकितो, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार आमिर अहमद पुट खे क़त्ल करे लाश फिटो करण जो एतराफ़ करे वरितो आहे। नींगर जे अमड़ फराए नाने सर्द खाने मां नींगर जो लाश वसूल कयो आहे। अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम भरिसां 14 ॾींहं अॻु लावारिस हालत में ॿार जो लाश हथ अचण वारो मामलो, जंहिंमें मिलत गार्डन जे रहवासी बारड़े अमान जो कातिल संदसि पीउ आमिर अहमद निकितो, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार आमिर अहमद पुट खे क़त्ल करे लाश फिटो करण जो एतराफ़ करे वरितो आहे। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम भरिसां 14 ॾींहं अॻु लावारिस हालत में ॿार जो लाश हथ अचण वारो मामलो, जंहिंमें मिलत गार्डन जे रहवासी बारड़े अमान जो कातिल संदसि पीउ आमिर अहमद निकितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे गॾाप मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर, इन मामले जे हवाले सां वधीक अपडेट कजो। जी, पोर्ट कासिम भरिसां जेको आहे सुखन थाणे जी हद में 14 ॾींहं अॻु लावारिस हालत में जेको आहे तशद्दुद थियल लाश जेको मिलियो हुयो मासूम बारड़े जो, उनजी जेकी सुञाणप आहे मिलत गार्डन जे रहवासी अमान तौर थी आहे। संदसि क़त्ल कंदड़ बि पीउ जेको आहे आमिर अहमद निकितो आहे। जांच पुलिस तरफ़ां जेको आहे सुखन थाणे में FIR जेकी आहे पुलिस जी मुदयत में दर्ज करे ऐं जांच शुरू कई हुई। जंहिं बाद जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे थाणनि तां बि ॻोल्हा कई वई हुई। पंजाब पुलिस, बलोचिस्तान ऐं मुख़्तलिफ़ पुलिस खे जेको आहे लिखियो वियो हुयो मासूम ॿार जे हवाले सां, पर संदसि पीउ आमिर तरफ़ां जेको आहे कोरंगी जे जेको सऊदाबाद थाणे ते जेको अगवा जो केस दाख़िल करायो हुयो त संदसि पुटु जेको आहे बाज़ार मां अगवा थी वियो हुयो। 24 तारीख़ ते संदसि जेको आहे पीउ आमिर अगवा जो केस दाख़िल करायो। जांच पुलिस जेको आहे तहरीक वठी जेको आहे जांच शुरू कई त उनखे ख़बर पई त जेको आहे संदसि जो जेको आहे पीउ कातिल आहे। पीउ खे गिरफ़्तार करे जॾहिं उनखां पुछा ॻाछा करी वई त पीउ संदसि क़त्ल जो एतराफ़ कयो आहे। हिननि इहो ॿुधायो त मासूम नींगर जेको आहे जीअं ॼाओ हुयो त संदसि माइटनि जे खे जेको आहे लिपाइण लाइ ॾिनो वियो। 3 सालनि बाद जेको आहे नींगर खे वापसि वरितो त जंहिं सबबु जेको आहे संदसि घरवारी फराह ऐं आमिर जे विच में जेको आहे रोज़ झेड़ो थींदो हुयो। संदसि जेको आहे पुलिस जो इहो बि चवणु आहे त आमिर जेको आहे ज़हनी तौर जेको आहे उहो तौर जेको आहे उहो एतिरो डिस्टर्ब हुयो जो हुन इन ॻाल्हि ते पुट खे क़त्ल कयो त जेको आहे पुटु हुनखे पीउ छो नथो सॾे ऐं जेको आहे उहो जेको आहे साइकोलॉजी मरीज़ थो लॻे। हुननि चयो आहे त असां वधीक जांच कयूं था, थी सघे त ॿार जे क़त्ल में ॿिया बि मुलविस हुजनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मंज़ूर अपडेट करण लाइ।